अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में आऊं आहियां मुंहिंजो मेज़बान नियाज़ चन्नो। नाज़रीन, असां पंहिंजे प्रोग्राम में गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां वठी सिंध में तालीम जी सूरत हाल जे हवाले सां ज़िक्र कंदा आया आहियूं, उन सवाल जो जवाबु ॻोल्हण जी कोशिशि कंदा आया आहियूं त सिंध में तालीम जंहिं मंज़िल ते पहुतल आहे, जंहिं तबाही जे किनारे ते पहुतल आहे, उन जा बुनियादी सबब आहिनि त आहिनि छा। यूनिवर्सिटी सतह जी तालीम खां वठी जेका हेठी सतह जी तालीम आहे, यानी प्राइमरी एजुकेशन ताईं सिंध में तमामु घणी ख़राबु सूरत हाल आहे। तमामु घणियूं अहिड़ियूं रिपोर्टूं बि अची चुकियूं आहिनि जंहिंमां इहा ॻाल्हि साबित थी आहे त अञा बि मुल्क जा किरोड़े अहिड़ा ॿार आहिनि जेके अञा ताईं तालीम पिराइण खां महरूम आहिनि। उनजो बुनियादी सबबु वालिदैन जी कोताही, अवेयरनेस न हुजणु आहे, या असां अञा ताईं इन कोशिशि में कामयाबी हासिल न करे सघिया आहियूं त असांजो जेको टारगेट हुजणु घुरिजे उनखे अचीव करण लाइ छा छा करणु घुरिजे। कुझु ॾींहंनि खां वठी सिंध में सिंध एजुकेशन फाउंडेशन तहत जेके स्कूल हलंदड़ आहे उन्हनि पारां एहतिजाज कयो पियो वञे त उन्हनि खे फंडिंग जेका उन्हनि खे जारी हुई उहा रुकिजी वई आहे। उन्हनि जो इहो मुतालबो आहे त उहा फंडिंग उन्हनि खे थियणु घुरिजे त जीअं जेके स्कूल आहिनि उहे हलाए सघनि। हाणे असां अॼोके प्रोग्राम में इन सूरत हाल जो बि जाइज़ो वठंदासीं त सिंध में तालीम जी जेका सूरत हाल आहे उनजी जेकॾहिं तबाही आहे त उहा कंहिंजे करे आहे। रियासत जी ज़िम्मेवारी, सरकार जी ज़िम्मेवारी, सिविल सोसाइटी जी ज़िम्मेवारी, वालिदैन जी ज़िम्मेवारी, या उन्हनि तबिकनि जी ज़िम्मेवारी जेके तालीम जी ॻाल्हि त कनि था पर कमु कंदे नज़र नथा अचनि। इहे समूरा सवाल अॼोके प्रोग्राम जो हिसो हूंदा। अॼोके प्रोग्राम में असां सां गॾु असगर सुमरो साहिबु मौजूदु आहे। पाण तजिए निगार बि आहिनि, इन सॼी सूरत हाल ते तमामु डीपली हिन जी नज़र बि आहे, लिखियो बि आहे मुख़्तलिफ़ अख़बारुनि में हिननि, ऐं सूरत हाल खे चङी रीति सम्झनि ऐं ॾिसनि बि था। असगर साहिबु महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो। छा पियो लॻे, बेसिक त सवालु ज़ाहिर आहे त इहो ई हूंदो त सिंध में जेका सूरत हाल आहे ज़िक्र ऐं उन ते रोशनी ऐं लिखियो ऐं ॻाल्हायो तमामु घणो वियो आहे। तव्हांखे छा पियो लॻे त छा सूरत हाल आहे? जेको रिपोर्ट थींदो आहे त वॾेरनि जो ओताकूं, जेको रिपोर्ट थींदो आहे त जेके अहिड़ा क़िस्म जा स्कूल बणिजी विया आहिनि जिते ॿार तालीम नथा पिराइनि पर उते माल जा वाड़ा बणिजी विया आहिनि, तव्हां वटि छा तस्वीर आहे हिन सिंध जे तालीमी इदारनि जी? जीअं चन्नो साहिबु तव्हां ज़िक्र पियो कयो त काफ़ी रिपोर्टूं, हिकिड़ी एसर जी रिपोर्ट हूंदी आहे हर साल जेका एजुकेशन स्टेटस जेको आहे उन ते थींदी आहे त हींअर असांजी तइलीम जो मयार कहिड़ो आहे, किथे बीठी आहे जी। उन मां वाज़े थींदो आहे जेके लर्निंग आउटकम्स आहिनि ॿार जा, जेके स्कूल में ॿार सिखनि था उहो केतिरो क्वालिटी जो आहे, केतिरो मयारी आहे। उन मां वाज़े तौर ते नज़र थो अचे त असांजे स्कूलनि में जेका पढ़ाई थी रही आहे उहा का मयारी कान्हे का। ॿारनि खे जेको आहे मामूली जेका मैथमेटिक्स आहे वंड कट जोड़ कान थी अचे, ॿारनि खे को जुमिलो सही जेको आहे सिंधी में, उर्दू में, अंग्रेज़ी में पढ़णु कोन थो अचे, जेकॾहिं पढ़नि था त सम्झ में नथो अचे, त इहो असांजो हिकिड़ो क्वालिटी जो मयार आहे जेको तमामु पुअर ऐं ख़राबु आहे। ॿियो जेको मसइलो आहे उहो आहे स्कूल जो इन्वायरमेंट आहे। हींअर सिंध गवर्नमेंट जेका आहे तक़रीबन 112 अरब रुपया तालीम ते ख़र्च थी करे, ऐं उन 112 अरब रुपयनि मां तक़रीबन 90 या 92 अरब उहे आहिनि जेके पघारुनि ते ऐं इन्हनि ॿियनि जेके स्टाफ जी जेका रिकरेंट कास्ट आहे या जेका ऑनगोइंग कास्ट आहे उन ते ख़र्च था अचनि। हाणे बुनियादी जेका इन में शइ आहे त तव्हांजा अॼु बि सिंध जा स्कूल जेके आहिनि उन्हनि में मेजॉरिटी जेके स्कूल आहिनि उन्हनि में बिजली कान्हे का, उन्हनि में पाणी पीअण जो कोन्हे को, उन्हनि में जेको आहे प्ले ग्राउंड कोन्हे को, उन्हनि में तव्हांखे जेको आहे ॿारनि खे बुनियादी तौर ते फर्नीचर जेके मिसिंग फैसिलिटीज़ आहिनि उहे कोन्हनि के, त माना जेको लर्निंग इन्वायरमेंट जंहिंसां प्रोड्यूस थिए उहो माहौल ई पैदा कोन थो थिए जंहिंजे करे ॿार तव्हांजो उते पढ़ी सघे, स्कूल में वेही सघे। ऐं तव्हां ॾिसो सिंध में केॾी शदीद गर्मी थींदी आहे, उते तव्हां वटि बिजली न हुजे, ॿियूं त असां शयूं नथा अचूं, लेबॉर्ट्री ऐं जेके लाइब्रेरीज़ आहिनि उहा त हिकिड़ी तमामु वॾी ॻाल्हि आहे त कंप्यूटर लेबॉर्ट्री उहे बि हुजनि, पर इहे बुनियादी जेके शयूं आहिनि उहे बि न हुजण जे करे जेको उते शयूं थियूं थियनि। पर इन में वॾो जेको मसइलो कहिड़ो आहे, वॾो मसइलो इहो आहे त हाणे एजुकेशन एम्प्लॉयमेंट ब्यूरो थी वियो आहे जिते तव्हांखे माण्हुनि खे नौकरियूं ॾियणियूं आहिनि पर उन्हनि खां कमु न आहे वठिणो। हाणे हींअर थिए छा थो, जो वॾे में वॾो जेको मसइलो इहो आहे त हिते जेके बि सरकारी मुलाज़िम आहिनि तव्हां उन्हनि जो अॼु बि वञी सर्वे कयो पर उन्हनि खां मालूम कयो त हुननि जो ॿारु कंहिं प्राइवेट स्कूल में थो पढ़े, गवर्नमेंट स्कूल में नथो पढ़े। तव्हांजा जेके चङा जेके ब्यूरोक्रेट्स आहिनि, पॉलिटिशियन्स आहिनि, उन्हनि सभिनी जा ॿार जेके आहिनि उहे प्राइवेट स्कूल में था पढ़नि। नतीजे में तव्हांजो को स्टेक ई कोन्हे को। हाणे स्टेक वञी वेस्टेड इंट्रस्ट बचा आहिनि उहे त उन्हनि जा उते आहिनि, पर जेकॾहिं का अहिड़ी कानून साज़ी थिए जंहिंमें इहो उन्हनि खे पाबंद कजे त बाबा जेके बि गवर्नमेंट जा मुलाज़िम आहिनि ऐं जेके सरकार जा माण्हू आहिनि उन्हनि जा पंहिंजा ॿार सरकारी स्कूलनि में पढ़ंदा त कुझु न कुझु बि बहितरी अचण जी उमेद थिए थी। पर हे जेके तव्हां 112 अरब रुपयनि जी निशानदेही कई त सरकार ख़र्च करे पई, 112 अरब हर साल बजट में रखे थी सिंध गवर्नमेंट जी आहे। सिंध गवर्नमेंट जी इहा बजट माना मथीं सतह खां वठी हेठी सतह ताईं जेका बेसिक शइ आहे
ये 112 अरब रुपया साल में ख़र्च किथे थींदा? माना हिकिड़ा त रिकॉर्ड में ख़र्च थींदा आहिनि, रुगो अमली तौर ते थींदा आहिनि। हिकिड़ो त ईअं हूंदा त रुगो करप्शन ई करप्शन आहिनि, करे असांजो सिस्टम बहितर थिए कोन थो। करप्शन या ॿिया इहे मामलात पंहिंजी जॻह ते आहिनि, पर मां हिकिड़ी शइ जेका तव्हांखे ॿुधायां त तव्हां हिकिड़ो मिसाल वठो। ताज़ो जेको आहे हिकिड़ा सिक्योरिटी एम्प्लॉय सिक्योरिटी कार्ड्स जेके आहिनि, जेके स्मार्ट कार्ड, उहे इंट्रोड्यूस थिया आहिनि, जंहिंजे तहत हिकिड़ी शइ डिटेक्ट थी आहे, नादरा वारनि इहा शइ ज़ाहिर कई आहे त हिन महिल सिंध में 1.5 लख जेके आहिनि मुलाज़िम जेके आहिनि उहे बोगस मुलाज़िम आहिनि, बोगस एम्प्लॉइज़ आहिनि, जंहिंमां 66,000 उहे मुलाज़िम आहिनि जेके 2 नौकरियूं था कनि। माना उहे साॻे वक़्तु जेकॾहिं उन्हनि जी मेजॉरिटी जेका आहे, अक्सरियत जेका आहे, उहा तालीम खाते सां वाबस्तु आहे। त तव्हां ॾिसो त हिकिड़ो माण्हू तालीम खाते में बि नौकिरी थो करे, साॻे वक़्तु लोकल गवर्नमेंट में थो करे, रेवेन्यू में थो करे, या कंहिं ॿिए जेको आहे डिपार्टमेंट में थो करे, 2 नौकरियूं बि कनि था, ऐं उन खां पोइ कंहिं बि नौकिरी ते पंहिंजी जेके सर्विसिस कोन था ॾियनि, ऐं उतां जेके सैलरीज़ ड्रॉ था कनि। त तव्हां ॾिसो त इहो वॾो हिकिड़ो तबाही जो, इन सां 5-6 अरब जेके आहिनि हुकूमत खे मुफ़्त में जेको आहे हिकिड़े चटी में आहिनि, जेके उहे उनजी जेका आहे ख़र्च बर्दाश्त करे रहिया आहिनि, ऐं खसारो आहे जेको आहे सिंध बजट जे ख़ज़ाने खे। त हिकिड़ा उन ते अॼु ताईं रुगो ॻाल्हियूं थियूं आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ु को एक्शन कोन थियो आहे त इहो कीअं मुमकिन आहे त हिकिड़ो माण्हू 2 नौकरियूं करे ऐं उन्हनि खे जेको आहे सज़ा का कान थी अचे, सिर्फ़ु ॻाल्हियूं थियूं थियनि, ऐं ईअं ई बि सिलसिलो पियो थो हले। पर हिकिड़ो तरक़ी जो दारोमदार ज़ाहिर आहे तालीम खां सवाइ त का शइ आहे ई कोन। ही जेके तव्हां हक़ीक़तूं ॿुधायो था, जेके मीडिया में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते रिपोर्ट बि थींदियूं आहिनि, असांजी जमहूरी सरकार आहे, डिक्टेटरशिप ऐं डेमोक्रेटिक गवर्नमेंट में ज़ाहिर आहे हिकिड़ो बैलेंस हूंदो आहे, फ़र्क़ु हूंदो आहे। पर उनजे बावजूदि तव्हांखे न पियो लॻे त के अहिड़ियूं क़ुवतूं आहिनि जेके नथियूं चाहिनि त तालीम वारो जेको शोबो आहे कंहिं तरीक़े सां उहो पाण भरो थिए, अॻिते वधे, उन मज़बूत थिए, ऐं उन में बि हिकिड़ी वॾी रुकावट आहे जंहिंखे हुकूमत फेस नथी करे सघे? साईं, क़ुवतूं कहिड़ियूं बि हुजनि, बुनियादी तौर ते जेके इहे उस्ताद आहिनि, इहे त असांजा आहिनि न, इहे तुंहिंजे ॻोठ जा आहिनि, मुंहिंजे ॻोठ जा आहिनि, शहर जा आहिनि। उते जेके अक्सरियत जेके तालीम खाते में मुलाज़िमनि जी आहे, उहे सिंध सां वास्ते रखंदड़ माण्हुनि जी असां तव्हां मां ई आहिनि। उहे उन साज़िश जो हिसो छो था थियनि? जेकॾहिं केर बि साज़िश करे थो त उन साज़िश खे कामयाबु करण में हू सरकार जी बि ज़िमेवारी हिकिड़ी आहे न। जेकॾहिं तव्हां जंहिं उस्ताद जी ॻाल्हि कयो था, उनखे जेकॾहिं पघार न मिलंदी, उनखे जेकॾहिं सज़ा मिलंदी, त ज़ाहिर आहे उहो त अहिड़ो अमल न कंदो न। पर उनखे उहा शइ थिए ई नथी, त ज़ाहिर आहे पोइ नतीजो इहो ई निकिरे थो। बुनियादी ॾिसो, ज़िमेवारी गवर्नमेंट जी आहे। गवर्नमेंट जो मुलाज़िम आहे, उन जे ख़िलाफ़ु एक्शन खणणु, उनखे सज़ा ॾियणु, उन खां कमु वठणु, इहो सॼो जेको आहे गवर्नमेंट जी ज़िमेवारी आहे। ऐं गवर्नमेंट नथी करे, हाणे उहो जेको आहे गवर्नमेंट खां जेके माण्हू पुछनि, हे की आम तौर ते चवंदा आहिनि त पॉलिटिकल विल, पॉलिटिकल विल। हाणे विल खां ॻाल्हि चढ़ियल आहे, पॉलिटिकल कंपल्शन हुजणु घुरिजे। तव्हांखे पंहिंजे वोटरनि मां उहो प्रेशर अचणु घुरिजे त तव्हां हीअ शइ बंदि कयो, ऐं हीअ शइ जेको आहे तव्हां चङी शइ कयो। हाणे जेतिरे ताईं तव्हांजे वोटर में, तव्हांजे वोट ॾींदड़ माण्हुनि में इहो शऊर ऐं सम्झ नथी अचे त इहा पॉलिटिकल कंपल्शन जेका आहे उहा पैदा कनि, तेतिरे ताईं तव्हांजा मामला ईअं हूंदा। हिन सूरत हाल में जिते तव्हांखे पाण ज़ाती तौर ते मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी क़बाइली सिस्टम्स जी ख़बर आहे त किथे कीअं सिस्टम हले थो, उनजे बावजूदि तव्हांखे लॻे थो त सरकार जी ॻाल्हि खां हटी करे मक़ामी सतह ते के माण्हू अहिड़ा बि आहिनि जेके उस्तादनि खां पुछाणो करे सघनि था, या इन सां जेको आम माण्हू जो हक़ आहे उहो बि तमामु घणो मुतासिर थींदो? ॾिसो, पुछाणो सभ खां पहिरीं त तव्हांजो MPA करे, उन जे सॼे जेको कॉन्स्टिट्यूएंसी आहे जी सिफारिश ते मुक़ररु, त उहो कीअं करे सघंदो या उनजो वोटर हुजे? हाणे प्रॉब्लम हो जेको आहे न, बने अहले हवस मुदई बि मुनसिफ बि। हाणे साॻा ई माण्हू आहिनि जिन्हनि ॾे तव्हां दांह खणी था वञो, ऐं साॻा ई माण्हू आहिनि जेके मसइले जो हिसो आहिनि। त हाणे उन सूरत हाल खे सवाइ माण्हुनि जे, माण्हू जेकॾहिं पाण उन में उन जो एहतिसाब न कंदा, उन्हनि पंहिंजे जेके अॻुवाणनि जो, तेतिरे ताईं सूरत हाल ईअं ई पई हलंदी आहे। नतीजे में ईअं थिए थो। तव्हां जेकॾहिं तारीख़ हिस्ट्री खणी ॾिसो न, जेका एजुकेशन जी आहे, 1947 खां जेका पहिरीं कॉन्फ्रेंस थी आहे, उन खां वेंदे हिन महिल ताईं 2009 में जेका नई एजुकेशन पॉलिसी आई आहे, का हिकिड़ी पॉलिसी बि कामयाबु न वई आहे। सभु पॉलिसियूं फेल वयूं आहिनि। अच्छा। ऐं उहे सभ जो ज़िम्मेवार छा आहे त उन्हनि जी जेका आहिनि सिर्फ़ु हिकिड़ी किताब ई ऐं हिकिड़ी जेका शोकेस करण जी जेका आहिनि अहमियत रही आहे, उन में कंहिं बि सिंसियरिटी सां सही नमूने जेको आहे हिसो न वरितो। नंढिड़ो ब्रेक वठूं था नाज़रीन, नंढिड़ो ब्रेक वठूं था। ब्रेक खां पोइ ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखंदो। असगर सुमरे साहब जो ख़्यालु आहे त ग़ैर संजीदगी हिकिड़ो वॾो सबबु आहे जंहिं करे का बि शइ अमली तौर ते असांखे नज़र न आई आहे, ऐं गॾोगॾु जेका आम माण्हू जी इन्वॉल्वमेंट जी ॻाल्हि आहे उहा कीअं थी सघंदी जॾहिं हक़ीक़तूं पाण असांजे साम्हूं आहिनि, त उहो ई माण्हू जवाबदार बि आहे, उहो माण्हू फ़रियादी बि आहे। त इन कंडीशन में जॾहिं असांखे इहा सूरत हाल नज़र अचे त बहितरी जी उमेद कंहिं मां रखी सघिजे थी। समूरी सूरत हाल असांजे साम्हूं आहे, इन जो बि जवाबु वठंदासीं। ब्रेक खां पोइ असां सां गॾु रहिजो। ब्रेक खां पोइ अव्हांखे हिकु भेरो ॿीहर भली कार ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखूं था। सिंध में तालीम जी तबाही जे हवाले सां असां ॻाल्हि ॿोल कयूं पिया, ऐं गॾोगॾु असांजे मुआशिरे जा जेके जेके माण्हू हिसो आहिनि, जंहिंजी बि जेतिरी बि
भले खणी तिर जेतिरी बि ज़िम्मेवारी आहे, पर छा उहा ज़िम्मेवारी असांजो मुआशिरे जा उहे फ़र्द अदा कनि बि पिया या न, इहो बि हिकिड़ो तमामु वॾो सुवालु आहे। असगर साहिबु हाणे सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे, तव्हां तफ़सीली हिन जो ज़िक्र बि कयो, पर जीअं तव्हां ॻाल्हि कई त माण्हुनि जी इन्वॉल्वमेंट घुरिजे थी, उनखां पोइ बहितरी जी उमेद करे सघिजे थी। इहा इन्वॉल्वमेंट कजे कीअं थी सघे थी? ॾिसो न, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा इनिशिएटिव्स हलनि पिया था। तव्हां इन्वॉल्वमेंट जी ॻाल्हि था कयो, मां चवां थो माण्हुनि में जेकॾहिं इन्वॉल्वमेंट थिए बि थी, मिसाल ॻाल्हि तव्हां उरड़ी जो मिसाल वठो, माण्हुनि जा पंहिंजा ॿार इन लापरवाही जे करे, इन बेड गवर्नेंस जे करे रोज़ानो जेको आहे फोत थी रहिया आहिनि, पर उन जे बावजूद बि माण्हू जेको आहे, तव्हां ॿुधो कहिड़े हेल्थ डिपार्टमेंट जे माण्हुनि जो उन्हनि एहतिसाब कयो आहे, कहिड़े हेल्थ जेको MP MLA जो घेराव कयो आहे, जॾहिं उन लेवल ते हिकिड़ी हेल्पलेसनेस आहे, हिकिड़ी बेवसी जी अलामत आहे, त इन्हनि माण्हुनि खे जेको आहे न, तव्हां वॾो टाइम लॻंदो तव्हांखे जेको आहे मोबिलाइज़ करण में, रियलाइज़ करण में। हिकिड़ो कॉलर बि असांखे प्रोग्राम में जॉइन करे पियो, उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था। जी अदा, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु पिया ॻाल्हायो अदा, किथां पिया ॻाल्हायो? सर मां हिदायत अली शंबानी थो ॻाल्हायां, ॻोठ लाल जड़ो ख़ान शंबानी तहलके सालेपट ज़िलो। जी जलबानी साहब, छा चवणु चाहींदो? सर वॾी असांखे ख़ुशी थी आहे तव्हां तालीम जे बारे में जेको इहो प्रोग्राम शुरू कयो आहे, ऐं उमेद इहा था कयूं त जेको आहे तव्हां इहो प्रोग्राम नशर कंदव ऐं जेको आहे तालीम जे बारे में इहो कवरेज कंदो। सवाल सर मुंहिंजो मुख़्तसिर आहे त तव्हां चओ था सिर्फ़ु जेको आहे गवर्नमेंट जो ॾोह आहे अगरि सिंध में तालीम घटि आहे जी, पर मां बि इहो ई चवंदुमि त हिकु त जेके आहिनि उहे वालदेन जेके आहिनि उहे सपोर्ट घटि था कनि ॿारनि खे, ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त मीडिया सर छो जेको आहे कवरेज घटि थी करे जेको आहे हिनखे, हाणे तव्हां ॾिसंदो जेके बंदि स्कूल पिया आहिनि, मीडिया वारा जेके आहिनि वञणु पसंदि नथा कनि, उते छापा आणनि या होॾे वञनि ॾिसनि त स्कूल कीअं बंदि पिया आहिनि। मीडिया त निशानदेही करे सघे थी न, मीडिया खे छापनि जो को अख़्तियार त कोन्हे न, त मीडिया ॻाल्हि खे रिपोर्ट करे सघे थी, ॾेखारे सघे थी, मीडिया खे छापनि जो अख़्तियार त आहे कोन जो तव्हां इहा ॻाल्हि कयो पिया। ठीकु आहे, तव्हांजी महिरबानी, असां हिन मामले ते ॻाल्हि ॿोल कयूं पिया, महिरबानी तव्हांजी। जी हिकिड़ी ॻाल्हि त इहा हुई जेका मूं बि चई, मीडिया त ज़ाहिर आहे निशानदेही करे सघे न त हीअ ख़राबी आहे, हीअ इदारो तबाह आहे, या मीडिया खे वाक़ई बि साईं जी ॻाल्हि जीअं त छापनि जो बि अख़्तियार हुजणु घुरिजे, त ऑफिसर वञी घर वेहनि मीडिया उहो कमु करे। असल में मसइलो इहो आहे त मसइला निशानदेही थियल आहे, आइडेंटिफाई थियल आहिनि। तव्हां असां जेको हिते TV ते ॻाल्हायूं था, हिते असां हुते हिकिड़ो सर्टेन प्रोटोकॉल आहे, वरी बि असां शयूं फिल्टर थी थियूं अचनि, पर जॾहिं तव्हां फील्ड में वञो था न, त माण्हुनि खे वधीक हक़ीक़तुनि जी ख़बर आहे, वधीक उन्हनि खे रियलिटीज़ जी जेको आहे न एहसास बि आहे, उन्हनि खे भोगनि बि था। प्रॉब्लम हाणे इहो न आहे त ख़बर न आहे, प्रॉब्लम इहो आहे त एक्शन नथो थिए। हाणे जेतिरे ताईं तव्हां वटि का अहिड़ा इदारा, का अहिड़ा फोरम नथा थियनि जिते इहे शयूं आइडेंटिफाई थियनि ऐं उन्हनि खां पोइ उन्हनि जे ख़िलाफ़ का कार्रवाई थिए, तेतिरे ताईं हीउ मामिलो ईअं कंटिन्यू रहंदो। इख़्तिलाफ़ मुंहिंजो सिर्फ़ु तव्हां सां हिन मामले ते आहे त अञा जेको एहतिसाब जो जेको अख़्तियार आहे असांजे सिस्टम में, अख़्तियार त न मीडिया, न सिविल सोसाइटी, न कंहिं मुआशिरे जे ॿिए तबिके वटि आहे, पर जेको एहतिसाब जो अख़्तियार आहे उहो त ख़ुदि गवर्नमेंट वटि आहे न। साईं मां हिकिड़ो अर्ज़ु कयां न, एंटी करप्शन आहे न डिपार्टमेंट, उनजी जेके कोर्टूं आहिनि 2 आहिनि, तव्हां उन कोर्टुनि में जेकॾहिं ॾिसंदो त जज बि कोन्हनि, कंहिं घणा केस हलिया आहिनि, घणनि माण्हुनि खे कन्विक्शन थी आहे। अच्छा, त जॾहिं तव्हां वटि इन लेवल ते जेके हिकिड़ी जेका आहे न उहा सूरत हाल हुजे, इनएफिशिएंसी हुजे, जिते जेके इदारा त उहे इदारा पंहिंजो रोल प्ले नथा कनि, जेके इदारा जंहिं कम जे लाइ बुनियादी तौर ते ठाहिया विया आहिनि या मौजूदु आहिनि, उहे जॾहिं पंहिंजो कमु न कंदा त केतिरे ताईं ऐं छा मीडिया कंदी आहे। अॼु ॿुधाईंदी त जेको आहे पुलिस डिपार्टमेंट में प्रॉब्लम आहे, सुभाणे हेल्थ में हाईलाइट करे मीडिया ॿुधाए सघे थी, उहो ई करे थी सघे न। मीडिया हिकिड़ो तव्हांखे उहो ॿुधाए सघे थी, ॾेखारे सघे थी त हीअ ख़राबु सूरत हाल आहे, हाणे उन खां पोइ एक्शन करण त माना उन्हनि वसवारनि जो छापा नथी हटी सघे पाण ई। ठीकु आहे, इब्राहिम मज़नानी अॻवान आहे ऑल सिंध ILP एसोसिएशन, स्कूल एसोसिएशन जो, उनखे बि असां प्रोग्राम में लाइन ते वरितो आहे। अस्सलाम वालेकुम इब्राहिम साहब। वालेकुम सलाम साईं। इब्राहिम साहब, असांखे इहो ॿुधायो त अॼु असां प्रोग्राम में सिंध में तालीम जी सूरत हाल ते गुफ़्तगू कयूं पिया। सिंध एजुकेशन फाउंडेशन जो मुतालबो आहे त उन्हनि खे पैसा ॾिना वञनि, उन्हनि जी फंडिंग जेका बंदि पियल आहे उहा जारी कई वञे। त सवाल इहो नथो बीहे त सिंध एजुकेशन फाउंडेशन या उनजे निगरानी मिलंदड़ इदारनि जी कारकर्दगी पाण कहिड़ी आहे जो पैसनि ॾियण जी डिमांड कई थी वञे बजाए जो कारकर्दगी खे ज़ाहिर कयो वञे? साईं इहो सिंध एजुकेशन फाउंडेशन जो मुतालबो न आहे, इहो मुतालबो आहे सिंध में 1000 स्कूल ओनर्स जो मुतालबो आहे। असीं इहो मुतालबो करियूं था त सिंध जे ॿाहिराड़ी जे उन्हनि इलाइक़नि में जिथे कॾहिं बि नियाणियुनि जे लाइ स्कूल न खुलिया, जॾहिं उते हिकिड़ी स्कीम स्टार्ट कई वई त उन्हनि खे 16 महीननि खां पोइ छो बंदि कयो वियो। ऐं असीं सिंध गवर्नमेंट खां मुतालबो था कयूं त सिंध गवर्नमेंट आख़िर इहा कहिड़ी मसइलो हुयो जो 16 महीननि जे लाइ हिकिड़ी बजट रिलीज़ करे उन स्कीम खे, जेका 5 सालनि जी स्कीम आहे,
एजुकेशन जो को प्रोजेक्ट 1 साल या 2 सालनि जे लाइ न हलंदो आहे। एजुकेशन जा प्रोजेक्ट एटलीस्ट 5 इयर्स जा हूंदा आहिनि। न पर मदनानी साहब प्रोजेक्ट हलण न हलण इहो त छो न थी जेको आहे ट्रांच रिलीज कई वञे, सेकंड ग्रांट ॾिनी वञे। अच्छा मदनानी साहब हाणे मां इहो चवां थो त प्रोजेक्ट हलण न हलण, फंडिंग बीहण हलण, उनजो त बाद जी ॻाल्हि आहे, पर जेका मूं कारकर्दगी वारी तव्हां खां ॻाल्हि पुछी त सिंध में एजुकेशन जो जेको मयार आहे, स्कूलनि जो हलण जी ॻाल्हि आहे, उहो त एतिरे हद ताईं बहितर न आहे जो सिंध हुकूमत अॻु में ॿ रुपया ॾिए पई, नतीजा के बि न पिया निकिरनि ऐं इदारा हलनि पिया, त जेकॾहिं नतीजा न निकिरंदा त पोइ इहा ॻाल्हि जाइज़ सम्झी वेंदी त अञा बि हुकूमत इन ते कोशिशूं करे। साईं नतीजनि ताईं पहुचण खां पहिरियों तव्हां ॾिसो त क्वालिटी खे तव्हां कीअं एसेस कंदो, क्वालिटी खे एक्सेस सां एसेस कंदो न, त ज़रूरी शइ इहा आहे त एटलीस्ट असां हिकिड़ी अपॉर्चुनिटी त प्रोवाइड कयूं न। जॾहिं अपॉर्चुनिटी खसींदासीं त पोइ असां किथे क्वालिटी ते कमु कंदासीं। सिंध में हिकिड़ो त अपॉर्चुनिटी तमामु घटि आहिनि तालीम जे हवाले सां। ॿाहिराड़ी जा सभई स्कूल गवर्नमेंट जेके हलाए पई उनजी तव्हांखे ख़बर आहे। ही उहे स्कूल जेके 1500 स्कूल सिंध में खुलिया अहिड़नि इलाइक़नि में जिते कॾहिं बि स्कूल न खोलिया विया, त तव्हां हिन वक़्तु इहा ॾिसो त क्वालिटी इहा शइ न आहे त असां एजुकेशन प्रोवाइड कयूं। सही। अच्छा हाणे ठीकु आहे, हाणे तव्हां एक्सेस ॾियूं पिया, पहुचे ॾियूं पिया, एटलीस्ट उन शइ खे ॾिठो वञे, ठीकु आहे, पोइ को फ़ैसिलो कयो। अच्छा हाणे तव्हां लाइन ते रहो हिकिड़ो मिंट। असगर सुमरो साहिब हिते मौजूदु आहे। इत्तफ़ाक़ या इख़्तिलाफ़ इन जो जवाबु वठूं था। तव्हां असगर साहिब ॻाल्हि तव्हां ॿुधी, इख़्तिलाफ़ कंदव या इत्तफ़ाक़ कंदव त इहा ॻाल्हि दुरुस्त बि आहे? न, बुनियादी ॻाल्हि इब्राहिम साहब सही चई आहे। बुनियादी शइ आहे एक्सेस माना रसाई थिए, माण्हुनि ताईं तालीम पहुचे। हींअर सिंध में जेका टोटल एनरोलमेंट आहे उहा 4.3 मिलियन आहे, माना तक़रीबन 43 लख आहे। ऐं इन जे बराबरि जेका पॉपुलेशन आहे, माना सम्झो त उहा आउट ऑफ स्कूल आहे, माना तव्हांजी अधु आबादी जेका स्कूल वञण जी उमिरि जा ॿार आहिनि उहे स्कूलनि खां हींअर ॿाहिरि आहिनि। त हीउ जेको बुनियादी पहिरियों स्टेप इहो आहे त ॿारनि ताईं माना तव्हांजी तालीम जी एक्सेस थिए, रसाई थिए, त उहा शइ हिकिड़ी थी वई आहे। हाणे प्रॉब्लम छा आहे, हिन में डिले छा थी थिए, जेका मुंहिंजी जेका मालूमात आहे उहा इहा आहे त सिंध एजुकेशन फाउंडेशन हिकिड़ो नीम सरकारी इदारो आहे। हिन जो जेको चेयरमैन हूंदो आहे उहो वज़ीर आला सिंध हूंदो आहे, ऐं उनजो वाइस चेयरमैन जेको आहे तालीम जो वज़ीर हूंदो आहे। उन खां पोइ मैनेजिंग डायरेक्टर हूंदी आहे जेका उनजे मामलनि खे ॾिसंदी आहे। त हीअ जेको ACF जो बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जी जेका मीटिंग थी हुई, उन में इहो तय थियो हुयो त हीअ जेके स्कूल आहिनि, हीअ पायलट जेको आहिनि प्रोजेक्ट हुयो। हिकिड़ा त ACF जा ऑलरेडी स्कूल हलंदड़ हुया जंहिंमें 3 प्रोजेक्ट हुया, कम्युनिटी सपोर्टेड स्कूल प्रोग्राम हुयो, फेलोशिप हुयो, होम स्कूल हुयो, उन्हनि खे मर्ज करे ऐं ॿिया बि हिननि जेके आहिनि स्कूल खोलिया, तक़रीबन हे जेके 1200-1300 या 1500 आहिनि स्कूल। त उन में हाणे जेको डिले थियण जो हिकिड़ो वॾो सबबु इहो आहे त इन में फाइनेंशियल कास्ट इन्वॉल्वड आहे। जॾहिं उनखे तव्हां रेगुलराइज़ था कयो त घटि में घटि 1 अरब खपे तव्हांखे। अच्छा, 1 अरब जेको आहे, हालांकि उनजो फ़ैसिलो थियल आहे, CM उनखे अप्रूव करे छॾियो आहे, पर हाणे के इहे जेके गवर्नमेंट लेवल ते उनखे असेसमेंट जेका कनि पिया था, त उन में थोरो उन्हनि खे टाइम लॻे थो। ऐं उन खां मूंखे जेका ख़बर पई आहे त वज़ीर आला सिंध तरफ़ां ACF जे जेके आला इख़्तियार आहिनि उन्हनि सां राब्तो थियो आहे। शायदि 2-3 हफ़्तनि में का ब्रेकिंग थिए, जेका ब्रेक थ्रू थिए, त इहो आहे त हीउ मसइलो हल थी वेंदो। पर बुनियादी इहा ॻाल्हि आहे त रसाई बि हुजे ऐं तालीम जी जेका आहे मयार बि बहितर थिए। अच्छा मदनानी साहब, हाणे मूंखे आख़िर में तव्हां इहो ॿुधायो त तव्हांजे जेको सिंध एजुकेशन फाउंडेशन आहे, उन जे तरफ़ां जेके मुज़ाहिरा प्रोटेस्ट वग़ैरह थियनि पिया लाॻीतो, इन जो बुनियादी जेको मुतालबो आहे उहो छा आहे? छाकाणि त तव्हां जूं डिमांड्स या जेके ॻाल्हियूं आहिनि उहे बि पंहिंजे जाइ ते बरक़रार आहिनि ऐं ख़दशा बि बरक़रार आहिनि, त तव्हां चाहियो छा था, छा डिमांड्स आहिनि? साईं, मां तव्हांखे इहा ॻाल्हि वाज़े कंदो हलां त ही प्रोटेस्ट सिंध एजुकेशन फाउंडेशन जे तरफ़ां कोन पिया थियनि, ही स्कूल ओनर्स एसोसिएशन तरफ़ां पिया थियनि। सही हा। उहे उन्हनि माण्हुनि जे तरफ़ां पिया थियनि जेके ही स्कूल हलाए रहिया आहिनि। ॿी ॻाल्हि जेसिताईं रही ॻाल्हि त मुतालबनि जी, त मुतालबा असांजा इहे ई आहिनि त हिननि सभिनी स्कूलनि खे 1500 स्कूलनि खे रेगुलराइज़ करे 2.5 लख ॿारनि जो मुस्तक़बिल बचायो वञे ऐं स्कूलनि जा फंड्स रिलीज़ कया वञनि। हिन में 8000 टीचर्स इन्वॉल्व आहिनि, उनजी सैलरी जो मसइलो आहे, उन्हनि जे घरनि जे खाधे पीते जो मसइलो आहे। ही मसइलो सिर्फ़ु सिंध एजुकेशन फाउंडेशन जो ज़ाती मसइलो न आहे, बल्कि ही स्कूल ओनर्स जे उन्हनि स्कूलनि जो मसइलो आहे, उन इन्वेस्टमेंट जो मसइलो आहे, उन टाइम जी इन्वेस्टमेंट जो मसइलो आहे, उन पैसनि जी इन्वेस्टमेंट जो मसइलो आहे, जेको असां खणी अॼु रैली कढी हैदराबाद पहुतासीं। ऐं असांखे ख़ातिर कोन जेकॾहिं जवाबु नथो मिले। इब्राहिम साहब, मूंखे हिकिड़ी शइ ॿुधाइजो त तव्हांजो हीउ जेको पार्टनरशिप आहे ACF सां या जेको MOU साइन थियो, उन में टर्म्स एंड कंडीशंस छा हुयूं? त हो तव्हांखे 2 साल फंडिंग कंदा, 3 साल फंडिंग कंदा, 5 साल फंडिंग कंदा, उन जी नेचर ऑफ पार्टनरशिप छा हुई? नेचर ऑफ पार्टनरशिप जेका हुई उहा इहा हुई त असीं सिंध एजुकेशन फाउंडेशन खे स्कूल खोलण में सपोर्ट कंदासीं, मदद कंदासीं। उन्हनि जी हिकिड़ी मख़सूस क्राइटेरिया आहे, 1.5 किलोमीटर ते को बि स्कूल न हुजे। उन खां अलावा स्कूल में तव्हांखे एटलीस्ट 2 कमरा, फीमेल टीचर, सेफ ड्रिंकिंग वाटर जी सहूलियत, लेट्रिन्स, वॉशरूम्स, जेको बि सहूलियतूं मतिलबु क्राइटेरिया आहे उहा पूरी कई वञे।
हाणे मूंखे ॿुधायो असगर साहब, हेॾी वॾी इन्वेस्टमेंट थी आहे जेका प्राइवेट ऑर्गेनाइजेशन, सिविल सोसाइटी ऑर्गेनाइजेशन, स्कूल ओनर्स कई आहे, उनखे छा 16 महीने जे स्कूल हलाइण खां पोइ छॾे ॾिनो वञे? अच्छा ठीकु आहे। हाणे सिंध एजुकेशन फाउंडेशन गवर्नमेंट ऑफ सिंध जे थ्रू कई आहे, छा उहा इन्वेस्टमेंट हीअं ई ख़तम करे छॾी वञे? मदनानी साहब, हाणे तव्हांजो 1 साल जे लाइ असां प्रॉपर एजुकेशन कोन ॾेई सघिया आहियूं। तव्हांजो मौक़ुफ़ असां ताईं पहुची वियो, तव्हांजी महिरबानी। प्रोग्राम में ब्रेक जो वक़्तु बि थियो आहे। नाज़रीन, नंढो ब्रेक वठूं था। ब्रेक खां पोइ मज़नानी साहब जेके ॻाल्हियूं कयूं उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं, कुझु ॿिया मामला बि उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। हल छा आहे इहो बि ॼाणण जी कोशिशि कंदासीं। असां सां गॾु रहिजो। ब्रेक खां पोइ अव्हांखे हिकु भेरो ॿीहर भली कार ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखूं था। हिकिड़ो कॉलर बि असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। तालीम जो इशू, इन में हर माण्हू जी इन्वॉल्वमेंट आहे, पर अफ़सोस विचां इहो बि चवणो पए थो त असांजी जेका ज़िम्मेवारी आहे उहा असां उन ते अमल न पिया कयूं, उहा निभायूं न पिया। त कॉलर खे शामिल कयूं था, उन खां पोइ वरी हिन मामले ते ॻाल्हि ॿोल कंदा। जी अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम जी, केरु पिया ॻाल्हायो ऐं किथां पिया ॻाल्हायो? साईं डॉक्टर ओचंद थो ॻाल्हायां सुजावल खां। जी जी डॉक्टर साहब, छा चवणु चाहींदो? आउं चवणु चाहियां थो त हीउ तमामु सुठो प्रोग्राम आहे। हिन ते जेको आहे सो बाक़ाइदे सिंध जे अंदरि बहस थियणु खपनि। जी जी। ऐं पहिरीं ॻाल्हि इहा त सिंध जी तइलीम खे ईअं वरितो वञे जीअं महाबोर्ड जीअं आई सिंध में, उन में जीअं कमु कयो वियो उन हिसाब सां कमु करणु घुरिजे। हिन जा मल्टीपल फॉल्ट्स आहिनि, उन्हनि फॉल्ट्स खे ॻोल्हणु घुरिजे, पर सिर्फ़ु टीवी ते न, पर असांजे घणनि गुरनि खे जेके सिंध जा ॾाहा आहिनि, सिंध में तइलीम खे वधाइणु चाहिनि था, उन्हनि खे सिंध जे अंदरि अची स्कूल विज़िट करणु घुरिजनि, उते जे माण्हुनि सां मिलणु घुरिजे, उते जे जेके पेरेंट्स आहिनि उन्हनि सां मिलणु घुरिजे। पहिरीं ॻाल्हि इहा, वॾे में वॾी ॻाल्हि इहा त सिंध जे अंदरि सिंध जे स्कूल्स में असेंबली कोन थी थिए। जेके मास्टर आहिनि उन्हनि जे वातनि जा वात ॻाढ़ा लॻा पिया आहिनि। उन्हनि पहिरीं ॻाल्हि त उन्हनि खे हाइजीन करणु घुरिजे ऐं बाक़ाइदे उन्हनि खे एजुकेटेड करणु घुरिजे। जेके माण्हू घोड़ा घोड़ा था कनि त उस्तादनि खे कुझु कोन थो मिले। पहिरीं उन्हनि खां पुछो त तव्हां आउटपुट कहिड़ो था ॾियो। हींअर मूं जेको साहिब जेको हींअर बीठो हुयो, जीअं ॿुधायोसीं त घोड़ारे घोड़ा असांखे हीउ कोन मिलियो, असांखे हू कोन मिलियो। उन खां पुछो त तव्हांजो जेको प्रोजेक्ट मिलियो हो उन जो तव्हां आउटपुट केतिरो ॾिनो। ठीकु आहे। पहिरीं जेके न्याणियूं पढ़नि थियूं, जेके स्कूलनि में पढ़नि थियूं, उन्हनि स्कूलनि जो आउटपुट छा आहे? ठीकु आहे डॉक्टर साहब, तव्हांजी महिरबानी। इहो तव्हां प्रोग्राम में शामिल थियो। तव्हांजे अॻियां ॿई ॻाल्हियूं आहिनि, त घोड़ा घोड़ा करण वारनि खां इहो बि पुछो त नतीजो छा आहे, जेको सवाल उन्हनि जेको रखियो पईसीं। ॿियो मज़नानी साहब वारी ॻाल्हि में तव्हां कुझु एड करणु चाहियो पिया, इहो बि मुतमिन हुजणु न हुजण वारी ॻाल्हि बि हुई। असल में बुनियादी जेके प्रोजेक्ट शुरू था थियनि न, हिननि प्रोजेक्ट जेके बि डोनर फंडेड प्रोजेक्ट आहिनि उन्हनि सां हिकिड़ो कॉन्सेप्चुअल इशू आहे। उहो इशू इहो आहे त प्रोजेक्ट शुरू थिए थो, पर उन जी एग्ज़िट स्ट्रेटजी जेका आहे त इहो प्रोजेक्ट ख़तमु कीअं थींदो उहो वाज़े न हूंदो आहे। नतीजे में छा थींदो आहे त 2 साल 3 साल 4 साल 5 साल प्रोजेक्ट त हलियो, पर उन खां पोइ इहो कीअं हलंदो उन ते क्लियरिटी कान्हे का। कॾहिं कॾहिं इहो हूंदो आहे त बाबा हिनखे गवर्नमेंट रेगुलराइज़ कंदी, जेकॾहिं गवर्नमेंट फंडेड प्रोजेक्ट्स आहिनि जंहिंमें या के ॿिया प्रोजेक्ट्स हूंदा आहिनि, त हीउ प्रॉब्लम वॾो जेको आहे त एग्ज़िट स्ट्रेटजी न हुजण जो हिकिड़ो वॾो सबबु आहे, जंहिंमें तव्हां जेकर उन्हनि ॿारनि ते पर ॿार ते का सब्सिडी बि ॾियनि था, जेको आहे न 300-400 रुपया जेको आहे। हाणे उहे हिकिड़े अरसे ताईं त तव्हां ॾींदा रहो था, पर जॾहिं उहे 5 सालनि जो पीरियड जेको प्रोजेक्ट जो आहे या इवन 10 साल जो पीरियड आहे, उहो जॾहिं ख़तमु थींदो त पोइ उहा पैसा किथां ईंदा? छा उहे पंहिंजे ॿार खे चार्ज कंदा त उहे फ़ी ॾिए? ॿियो हिन सां कॉन्सेप्ट इशू जो जेको इहो छा आहे, हिकिड़ी हूंदी आहे चवंदा आहिनि थिक डेमोक्रेसी, ॿी हूंदी आहे थिन डेमोक्रेसी। हाणे थिन डेमोक्रेसी में छा हूंदो आहे, तव्हां कंज़्यूमर चॉइस इस्तेमालु कंदो। तव्हांखे हीअ चांहि जेका पियो पिए था इन जो टेस्ट पसंदि आहे त तव्हां वरी ॿी चांहि जेको आहे उहा खणंदो। पर थिक डेमोक्रेसी में ईअं हूंदो आहे तव्हां इंस्टीट्यूशन्स बिल्ड कंदा आहियो, तव्हां कंज़्यूमर चॉइस न कंदा आहियो। हाणे हिते जेको प्रॉब्लम आहे त इहे जेको न्यू लिबरलिज़म जा जेके एथोज़ आहिनि, वैल्यूज़ आहिनि, उन में कंज़्यूमर चॉइस जेको आहे न उहो प्रमोट था कनि। त एजुकेशन एज़ अ कमोडिटी आहे, त हितां जेकर तव्हांखे सुठी नथी मिले तालीम त वरी तव्हां हिते पैसा ॾेई वठो, वरी जेकर हितां न आहे त हितां ते। नतीजे में छा थो थिए, जेके इंस्टीट्यूशन्स आहिनि उहे वीक थी विया आहिनि, उन्हनि जी परफॉर्मेंस वीक थी वई आहे। उन्हनि खे बिल्ड करण जी केर बि ॻाल्हि कोन थो करे। सबको पंहिंजा ॿार हुते इंस्टीट्यूशन मां कढी वरी कंहिं ॿी जॻह ते इदारनि जी कमज़ोरी तां ॻाल्हि कई। जी अदा अस्सलाम वालेकुम। गुलहसन ॻाल्हायां थो सागर मां। जी जी गुलहसन साहब, छा चवणु चाहींदो? साईं असां त इहो चवणु चाहींदासीं त जेके स्कूल जेके हलनि था सिंध एजुकेशन फाउंडेशन जा, जी जी, उनमें बि तमामु घणा मसइला आहिनि। रुॻो असां जेकॾहिं नाणो खातो पैसा ॾे या गवर्नमेंट सिंध पैसा ॾे या न ॾे, पर जेके पैसा सिंध एजुकेशन फाउंडेशन वटि पियल आहिनि उहे इहे कोन था ॾियनि। जंहिंमें हिकिड़ो प्रोजेक्ट आहे RBCS, रूरल बेस्ड कम्युनिटी स्कूल, जंहिंमें सिंध में 250 स्कूल हलनि पिया।
जंहिंमें 500 खनि मास्टर वीचारा जेके आहिनि उहे 8 खां 9 महीननि जूं उन्हनि खे अञा ताईं पघारूं कोन्हे मिलियूं, त उहे कहिड़ी क्वालिटी एजुकेशन ॾींदा? ऐं उते 14-15 हज़ार ॿार आहिनि, उन्हनि जो मुस्तक़बिल 4 सालनि खां दाव ते लॻो पियो आहे। त ॿारनि जे वालदेन खे असांखे इहा ख़बर नथी पए त असांजो ॿार जॾहिं पास थींदो त उनखे सर्टिफिकेट केरु ॾींदो या कोन ॾींदो। न स्कूलनि जी रजिस्ट्रेशन आहे, रुगो स्कूल खोले रुगो हिननि खे हलाइणा था हुजनि प्रोजेक्ट। ऐं ठीकु आहे गुलशन साहब, तव्हांजी महिरबानी इन ते ॻाल्हि ॿोल कयूं था जी। हिकिड़ो त इहो त प्लानिंग न आहे। साईं हिकिड़ी इंपॉर्टेंट ॻाल्हि कई आहे त जेके ॿार जेके स्कूलनि में हिननि जा एडमिटेड आहिनि, जेकॾहिं उन्हनि स्कूलनि जी रजिस्ट्रेशन न आहे त उन्हनि खे 5-6 सालनि खां पोइ सर्टिफिकेट ई कोन मिलंदो। इहो हिकिड़ो तमामु जेको आहे सीरियस मैटर आहे त उन्हनि स्कूलनि जी जल्दी जेकॾहिं उन्हनि जी रजिस्ट्रेशन न थियल आहे त उहे जल्दी रजिस्टर कराइनि, न त ॿारनि जा 4-5 साल जेका मुफ़्त में ज़ाया थी वेंदा। न पर पोइ इहो प्लानिंग न हुजण ऐं बिना स्ट्रेटजी जे कमु करण में प्रॉब्लम मुंहिंजी जेका राय आहे न त ACF वटि जेके हींअर मुख़्तलिफ़ क़िस्म जा प्रोजेक्ट्स था हलनि न, इहे त एतिरनि मॉडल्स रन करण जी ज़रूरत कोन्हे का। हिकिड़े ई क़िस्म जो प्रोजेक्ट हुजनि पब्लिक पार्टनरशिप जे तहत, जेकॾहिं पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जे तहत को मॉडल हिन महिल ताईं हिननि खे 92 में या जेका आहिनि ACF क़ाइमु थी आहे, हिन महिल ताईं मुख़्तलिफ़ उन्हनि जेके आहिनि सर मां अर्ज़ु करे वञा न त उन्हनि जेको आहे उहे हिकिड़े मुख़्तलिफ़ क़िस्म जा तजुर्बा करे हाणे उन तजुर्बनि जे बुनियाद ते इहो फ़ैसिलो कनि त हीअ जेके प्रोजेक्ट्स आहिनि इहे सक्सेसफुल आहिनि, हीअ प्रोजेक्ट्स आहिनि जेके एतिरा सक्सेसफुल न आहे, ॿियनि खे बंदि करे हिकिड़े क़िस्म जा जेके आहिनि प्रोजेक्ट्स हलाइनि त उहो वधीक बहितर आहे, बजाए एतिरा जेके आहिनि प्रोजेक्ट्स हलाइण जे को उनजो सेंस नथो ठहे। जेको आहे न त मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा को हिकिड़ो जेको आहे प्रोजेक्ट आहे, को ॿियो आहे, को टियों आहे, को चोथों आहे, उन सभिनी खे मिलाए हिकिड़े क़िस्म जो जेको आहे न सिस्टम शुरू कनि त वधीक इफेक्टिव। तव्हांखे न पियो लॻे त बिना स्ट्रेटजी ऐं बिना प्लानिंग जे कंहिं कम में हथ विझण मां नतीजनि जे बजाए अञा नुक़सान ॾांहुं माण्हू वञी सघे थो, को नतीजो हासिल नथो करे सघे? त इन में इन क़िस्म जे कमु करण जी ज़रूरत कहिड़ी, जॾहिं असां वरी नतीजनि जी ॻाल्हि कयूं था ऐं कमु वरी असांजा उहे आहिनि जंहिंमें असांखे पाण शिकायतूं थियनि थियूं? न ॾिसो न, बुनियादी जेको हिन जो मसइलो इहो आहे त हीअ जेके अहिड़ा जेके आहिनि बैकवर्ड एरियाज़, जेके माना अनचार्टर्ड एरियाज़ आहिनि, उन्हनि में हिननि स्कूल वञी खोलिया आहिनि जिते गवर्नमेंट में कोन पुगी आहे। इहो हिकिड़ो हिननि खे ड्यू क्रेडिट आहे ऐं उन्हनि खे सवाल मसइलो इहो आहे त हाणे माण्हुनि जा बि जेके आहिनि वेस्टेड, जॾहिं असां माण्हुनि जे फ़ाइदे जी ॻाल्हि कयूं था त माण्हुनि जे फ़ाइदे जे लाइ सोचणो त पवंदो न। मां अर्ज़ु थो कयां न त माण्हू इहे जेके आहिनि उहे चवनि था त स्कूल बंदि न थियनि। जीअं तव्हां इब्राहिम साहिबु ॻाल्हायो पए त हू चवे थो त हाणे इहे स्कूल बंदि न थियनि, असांखे फंडिंग कंटिन्यू हुजे। माण्हू इहो नथा चवनि त हिननि जा स्कूल बंदि कयो। माण्हू इहे बि चवनि था त इन्हनि जा जेके नतीजा आहिनि उहे बि त घटि में घटि पुछणु घुरिजनि त इहो इन्हनि कयो छा आहे। हा न उहो त हर कंहिंखां जंहिंखे बि जेकॾहिं तव्हां फंडिंग ॾियो था, पैसा ॾियो था, त उहो तव्हां वटि उनजी जेका आहे न अकाउंटेबिलिटी जवाबदेही हुजणु घुरिजे त हुनजी कारकर्दगी छा आहे ऐं केतिरी उहा सुठी कारकर्दगी आहे। शामिल कयूं था, वरी ॻाल्हि खे वधायूं था। जी अदा अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। अदा केरु पिया ॻाल्हायो ऐं किथां पिया ॻाल्हायो? साईं शौकत भाई ॻाल्हायां पियो, तारके कंदकोट जे ॻोठ नसीर खान भाई मां। जी शौकत साहब, छा चवणु चाहींदो? असां इहो चवणु चाहियां असांजे ॻोठ नसीर खान भाई में हिकु प्राइमरी स्कूल आहे जिते 3 उस्ताद मुक़रर आहिनि, 86 टका हुजण जे करे 8 महीना थिया आहिनि उस्तादनि जेको आहे सो असांजे स्कूल जो मोन वेठो आहे, जंहिं सबबु ॿार असांजा तमामु जेको आहे न तालीम खां महरूम आहिनि। ऐं असां उन बारे में मुख़्तलिफ़ जेको एप्लीकेशन कयूं आहिनि EDO खे या मुख़्तलिफ़ आला ऑफिसरनि खे, पर उनजो को बि अञा ताईं खुद न निकितो आहे। अच्छा ठीकु आहे शौकत साहब, महिरबानी तव्हांजी, वॾी महिरबानी तव्हांजी। जी आहियूं लास्ट प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो आहे। जेकॾहिं कुझु चवणु चाहियो, तालीम जो इशू आहे, हर माण्हू जी इन्वॉल्वमेंट आहे, हर माण्हू जे ॿारनि जे मुस्तक़बिल जो मामिलो बि आहे। सिंपल जेका मां पहिरीं ॻाल्हि कई न त हिकिड़ी कानून साज़ी कयो, जेके बि गवर्नमेंट जा माण्हू आहिनि, चाहे उहे सरकारी मुलाज़िम आहिनि, चाहे असांजा पॉलिटिशियन आहिनि, इन्हनि सभिनी जा ॿार जेको आहे न सरकारी स्कूलनि में पढ़ंदा, उन खां पोइ उन्हनि जा स्टेक्स डेवलप थींदा, थी सूरत हाल बहितर थींदी। न त उन्हनि जो छा वञे, कंहिंजो ॿारु ग्रामर स्कूल में थो पढ़े, कंहिंजो ॿारु जेको आहे कंहिं ॿिए एलिट स्कूल में थो पढ़े, त हुननि खे बसि ईअं ई मिड़ई जस्ट कहिड़ी ॻाल्हियूं त कनि था, पर हुननि जो पंहिंजो स्टेक कोन्हे को। जॾहिं हुननि जो पंहिंजो ॿारु उन स्कूल में हूंदो त हुननि खे गणती बि थींदी, तालीम नथी मिले। हाणे जेतिरे ताईं इन ते कानून साज़ी नथी थिए तेतिरे ताईं इहे सभु ॻाल्हियूं तव्हां जूं, इहे पैसा, इहे ॾोकड़, इहे रिफॉर्म्स एतिरी न जेको आहे नतीजो कोन ॾेई सघंदा जेतिरी। पर सवाल त इहो बि ठहे थो न त उमेद ओड़ी कजे जेका थी बि सघे, ख़्वाहिश ओड़ी कजे जेके जंहिं ते कुझु न सही। इन में कहिड़ी ॻाल्हि आहे, तव्हां ॾिसो त जेके पब्लिक स्कूल्स आहिनि अमेरिका में, बरितानिया में, उहे हितां जी सूरत हाल जी भेट में मच बेटर आहिनि। मां तव्हांखे मिसाल ॾियां त अॻूणो जेको बरितानिया जो प्राइम मिनिस्टर हुयो टोनी ब्लेयर, उन सिर्फ़ु पंहिंजे ॿारनि जे
लाइ प्राइवेट ट्यूटर रुगो हायर कयो त उन ते सख़्तु तनक़ीद थी त तूं अवामी नुमाइंदो थी तूं जेको आहे प्राइवेट पंहिंजे ॿारनि खे तालीम कींदो उनखे मुनाफ़िक़ सॾियो वियो न साईं। हिते तव्हां जेकॾहिं जमहूरियत जी जेका आहे मज़बूती जी ॻाल्हि था कयो त जमहूरी क़दुरु बि तव्हां प्रमोट कयो न। तव्हां माण्हुनि में जेको आहे इहो शौर पैदा कयो त उहे पंहिंजे नुमाइंदनि खे जेको आहे प्रेशराइज़ कनि त घटि में घटि जेको आहे न उन्हनि खे उहे शयूं त ॾियनि जेके उन्हनि जूं बेसिक नीड्स आहिनि। तालीम कान्हे, सिहत कान्हे, हाणे सिहत बि तव्हां प्राइवेट कयो, तव्हां सिक्योरिटी बि प्राइवेट कयो, तव्हां तालीम बि प्राइवेट कयो, तव्हां पंहिंजी जेका हर शइ प्राइवेट कयो त पोइ या त इहे सभु जेके सिस्टम तव्हां जेके हेतिरा पब्लिक एक्सपेंडिचर्स था थियनि पब्लिक इन इंस्टीट्यूशन ते उन्हनि खे ख़तमु कयो न। हुन ते ख़र्च बि कयो था ऐं साॻे वक़्त ते तव्हां अल्टरनेटिव जेके आहिनि उहे तव्हां प्राइवेट बि पंहिंजा रखो था त कीअं शयूं हलंदियूं। सही, ठीकु आहे। वरी महिरबानी तव्हांजी असांजे प्रोग्राम में आयो तव्हां। नाज़रीन, गुफ़्तगू अवां ॿुधी कुझु माण्हुनि जो ख़्यालु इहो बि हो त तालीम खाते में बहितरी लाइ हिकु वॾे ऑपरेशन जेको जंगी बुनियादनि ते ऑपरेशन पाण चऊं उनजी ज़रूरत आहे। असगर सुमरे साहब जो ख़्यालु आहे त कानून साज़ी जी ज़रूरत आहे। वॾनि माण्हुनि जा ॿार जेके मुख़्तलिफ़ तालीमी इदारा जेके महांगा तरीन सॼा वेंदा आहिनि उते पढ़ंदा, जेतिरे ताईं इहे मयार बहितर न कया वेंदा, सोच तब्दील न कई वेंदी, रवैया तब्दील न थींदा, तेसि ताईं ज़ाहिर आहे त जेके ग्राउंड ते असांखे मसइला नज़र अचनि था उहे बि हल न थी सघंदा। सो सूरत हाल, हक़ीक़तूं, सवाल, समूरियूं ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं आहिनि। बहितरी जी गुंजाइश वरी बि मौजूदु आहे, तमामु वॾे पैमाने ते मौजूदु आहे ऐं यकीनन हिन ॻाल्हि में को शक कोन्हे त इहो कमु मीडिया कंहिं ॿिए इदारे जो न पर सभ खां अॻु में सरकार जो आहे। मीडिया मामूल जीअं अॼोके प्रोग्राम में बि निशानदेही कई ऐं असां पंहिंजी निशानदेही वारो जेको सिलसिलो आहे इहो जारी रखंदासीं, जंग विढ़ंदा रहंदासीं। ज़ाहिर आहे त उन्हनि तालीम जे दुश्मननि ख़िलाफ़ु कार्रवाई जो अख़्तियार वरी बि सरकार वटि आहे। सरकार जेकॾहिं ज़िम्मेवारी निभाईंदी त सिंध या मुल्क जा करोड़े माण्हू इन ई सरकार खे दुआऊं बि कंदा। अॼोके प्रोग्राम में एतिरो ई ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।